Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सारंग, ये दुख जा ॾींहं गुज़री वेंदा, सुख असांजे साॻियणनि जी आजियां कंदा। सोहराणी तुझे चपन जा ये दुआ जा चयल बोल जरूर कबूल पवंदा। काफ़ी ॾींहंनि खां को शेर कोन ॿुधायो अथई, छो सारंग? इन करे जो पाण ते दुखनि जा मींहं वॾ फुड़े वांगुरु वसी रहिया हुया, इन जे करे नई को सोच न पासे वई ऐं नई लफ़्ज़नि साथ ॾिनो, तंहिं करे शेर लिखी न सघियुसि। पर अल्लाह जी महिरबानी सां हाणे त उहो ॾुखियो वक़्तु गुज़री वियो न, हाणे ॿुधाए। त पोइ हाणे ताज़ो शेर ॿुधाइण जे लाइ ही ख़ादिम तयारु आहे। ॿुधाए, इलाही ॾींहं थिया आहिनि तुंहिंजी शाइरी न ॿुधी अथमि। ग़रीब माण्हू अमीर दिल जा, ग़रीब माण्हू अमीर दिल जा, ग़रीब माण्हू अमीर दिल जा, वाह। हा, ग़रीब माण्हू अमीर दिल जा, सदियुनि खां ॾुख सां अचनि था लड़ंदा, सदियुनि खां ॾुख सां अचनि था लड़ंदा। उन्हनि जी महिनत, उन्हनि जी अज़मत, उन्हनि जी क़िस्मत हसास दिल जा कलम लिखंदा। उन्हनि जी क़िस्मत हसास दिल जा कलम लिखनि था, वाह सारंग वाह। मगर ज़माना हुए छा ॼाणनि, जिनी सदाई सुकुन सां खेॾियो, जिनी कॾहिं ॾुख ॾिठो ई नाहे, जिनी तगारी मथे न खई, जिनी पत्थर खे कॾहिं न कुटियो, जिनीअ जे बुत खे टिशू उघे थो, उहे छा ॼाणनि पघर जी क़ीमत। जिनी जे बुत खे टिशू उघे थो, उहे छा ॼाणनि पघर जी क़ीमत, वाह। पर सुहाराणी, पर वरी छो? अॼोकी शाइरी खे इते ई ख़तम था कयूं। न सारंग न, मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे, इहो नज़म अॻिते बि ॿुधाए। इहो कंहिं ॿिए भेरे ॿुधाईंदुसि, हाणे उथी त घर हलो, सिजु लहण वारो आहे। हेलो हेलो चनेसर खान लिकी भेण मुड़स माण्हूअ जो कमु न आहे, तो सारंग खे अगवा करायो आहे, सो बि लिक चोरीअ में। ए राणिया, ओ राणिया, ए भुलियो ऐं भुलो मूं इन सोरे खे किन खणायो आहे। ए आऊ जे खणाया न तो तोखे सारंगे जी हड्डी बि नसीब कान थिया। अड़े हा सुञाणाई थो, थोड़ा एतिरो मासूम न थी, मूंखे सभु ख़बर आहे। चनेसर खान ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, मता तोखे भावाटी हुजे मथे में, जेकर वेणो अथई न राणे खान सां त पोइ साम्हूं अच, सिधो अच मुंहिंजे साम्हूं। बाक़ी लिकी कुंट में ॿिलनि वांगुरु म्याऊं म्याऊं ये म्याऊं म्याऊं छॾ, शींहं वारी कच कोड़ कर राणे खान वांगुरु। राणिया, तूं बि पिंड खे एॾो मुड़स माण्हू पियो सम्झे, ए मुख ते तूं ज़ात बि कीने, ए आऊं जे सिरी पियस न त ॾाढो ॾुखियो थींदे राणिया। ओ चनेसर खान, ओ चनेसर खान, ॻाल्हि ॿुध, ये गोह वारूं फूकूं हण बंदि कर। ही राणो खान वासींग नांग अथई, हिक ई फूकड़ सां सिर ठेरी करे छॾींदी, मता भुल हुजई थोड़ा। राणिया, ए तूं मूंखे जे सम्झो की नहीं है न? तुझी मूंखे का बि ज़रूरत कोन्हे। छाजे लाइ? हाँ, छाजे लाइ मां तोखे सम्झण जी कोशिश कयां? हा, बाक़ी एतिरी ख़बर ज़रूर रखां थो त तूं चनेसर खान। राणिया, ए तूं वरी कहिड़ो चङो मुड़सई जो बुख थो चुई, ए होई हिम्मत न त कॾहिं रूपकारी अच त ख़बर पवंदी। ॻाल्हि ॿुध, हिन राणे खान खे न वेहण जो शौक़ु आहे ऐं न वरी फॾे करण जो। ए बस हिकु धमकी दा तुझी हवा निकिरी वई। ए चलो तो बच ई आई नहीं न। ना चनेसर खान,
अकुल को कम तो गलत समझो बिल्कुल गलत समझो ही राणो खान तो जड़ी नंढड़ी मामूली माण्हू को डप करे ठला ए ठला वात जा ठका मडे पुट बचड़ू लगे थो त तोखे पंहिंजी या जेका गंज अथई न ठोड़ या मुकुन सां तोखे जेको आहे न कुटणा आहिनि हिते अची ॾिस न तो मोजा माण्हू कीअं था तुंहिंजो पटको लाइनि तुंहिंजी ददकार धूड़ थी वेंदी अड़े ॾिठो आहे तुंहिंजे हिननि हमराहनि खे ॾिठो आहे तुंहिंजे हिननि वाठनि खे इहे तुंहिंजा वाठा कुटियल सटियल ऐं ज़मीन ते ढाहे बि छॾिया आहिनि पट ते ए हल हल ॾिठुमि तोखे त ॾाढो मुर्त थींदो पियो वञे ए बंदि कर फोन यकीन फोन ये तसल ये के छोरे पई हे मोए सेठ जी हालत त ॾिसो शल न मोखा गाड़ी पोती ॾिसे वात त मोए जो सफ़ा खंधी थियो वञेसि ए मो गुलड़ो बिल्कुल सही है सचो है ये टोरी तो मौसी ठही पई है सदको वजा नूरीअ जे ए नाम ता ए नूरी ए सेठ ए कुॼाड़ो तो चुवे ए नूरी अज त तो मोके सभा वटे छॾियो है ए सेठ ए मेके ई घड़ो त खणाए आओ आओ रुगो हुकुम त कर आओ ही घड़ो तो के ए घर ते खड़ाए हला ना ना सेठ ना ए रुगो मथे ते खणाए गौरो लगे तो तवीर मुठवनी असर कयो है घणा ॾींहं कंदो ए हाणे त वरी अलाए कहिड़े ख़्याल गुम थी वियो आ ए सेठ गुजारो तो सोचे न न न न की ए मुआ उड़स ओ मिस्री पियो च नहीं ए उन ॾिठो न ए तोखे जोरे छॾींदो मिस्री किथे ए मुआ हो पियो च ए ॾिठई न ए खल लाहे छॾींदे आओ भाई अल्लाह मोटजड़ो भी आए अल्लाह भैया ए मुंजी अल्लाह जान छड़ाई ए आऊं पानी भरण पे वेस चलियो के जाए जो ए सेठे ए हाण मुख पक्का थी वई अरे जरा वरी गुजारे जी पक्के ये सेठे ये तो वारो जो भाग आ न ये सजो फंदा थो पियो है ए तू की न सुधरने तू ओ सारंग ओ सारंग ए मिस्टर ना हम ना तम अचंदो तो वनी 100 दफा मना कयो थी माई त हिते न ईंदो कर तोखे गाल समझ में नथी अचे माई मु तव्हां ॾे अख खणी बि कोन निहारियो आहे हरूभरू मूंखे छो थी चवीं अख मूं तां निहारी त अखियूं न कढी छॾां मां तुंहिंजियूं ए शर्मिला
डॉक्टर के न रोक ही मूमल जो दादलो मसात है हू सुनदी और दिल में कंदी। चनेसर ता हिन के डॉक्टर था चओ? ही डॉक्टर आहे, ही त के माल चाणण वारो धनार तो लगे। शर्मिला डॉक्टर जरो मुंह आहे न जो, बाकी मूमल जो मुखे ट्रप न दे ना है परवा मुखे के मूमल जी। शर्मिला तू हद के ना ट्रपियो पी गलाई। केरी मुंह गलत गाल कई आहे जेको तोके गलत तो लगे? मोसी तिखी थी न मगल है मोजी कावड़ तो न्या डिठी काने। खबर आ मुखे तुंजी कावड़ जी भी। सच चवण जो मुखे पूरो हक आहे। तोके सच इतरो करो तो लगे त हिने में मुंजो डो कोने। खैर हलता वञा थी, पर अज का पो मुंजे सामू संभाले करे ॻाल्हाए जा। ए डॉक्टर अब ये चरी आयन जी दिल में न कजावा ये पई ॻाल्हाए। गुरुड़ा ओ गुरुड़ा ये खुजाणो जो सेठे ये बढ़िया खैर ताए। ए साथ खड़नी में ये कल वरी को लगे तो नो डच्चो करे आयो है। अरे बुआ कुजाड़ो थी चुई। ये बुआ तू मुआ मिस्कीन के कुजाड़े लाए पियो पिटिए। अरे काला हूं ए नूरी सा मिलण वियो हुम। ये पो कुजाड़ो थियो? सुरा लगे तो वीर मुठ जरूर असर ॾेखारियो है। ए ई त मुखे खबर आहे। ए बियो बुधा सुरा खबर थई उते केड़ो मंजर हो। नूरी मोसी ॻाल्हाइण ला ताकाए पई। ये पो कुजाड़ो थियो? अरे भागो मिसरी मथा अचियो। ये हाणुड़ी ये मुआ ये हाणे वरी या नहीं फसरी थी। ओ बुढ़ा आऊं जॾहिं मिस्री खे ॾिठो आऊं त रखियो पेरनि ते जोर। नूरी उभी हुई। हाणे कुजाड़ो उते छा थियो अहिड़ी मूंखे ख़बर कीने। ए हाणे मिस्त्री तोखे बक्स की न कंदो सेठे। हाओ बुढ़ा हाओ। अरे सुरा मन न ॾिठो हुजेसि। ये अंधो आहे का ये न ॾिठो हुजे? पर गुरुड़ा हाणे कुजाड़ो कंदासीं। थियो त थियो। ये सेठे ये हाणे मुख पक थी वई। अरे जरा वरी कुजाड़े जी पक। ये सेठे ये तो वारो जको भाग आ न ये सजो फांदा थियो पियो आहे। ये तू की न सुधरदे तू? आओ सुरा हाणे तो मुख भी लगे पियो त किथा न किथा मोजी फिटल है। ये बुआ ये रुगो फिटल हुजे ना ये हो ठही भी वनी। ओ कुजाड़ो थींदो। ये तो वारी तकसीर जा त तराई निकता पिया आहिनि सेठे। सुरा छा बुधाए या जेका नूरी है न नूरी हरणी जेड़ी ए कूंज जेड़ी ए सनड़ी अज यार मोखे ॾाढी वणे पई। ये मोए सी हेडी जुठ पी थे ये तब रही की न तो सके। ये नक चप त वढ्यो पियो थे। हुनजी नेकी करी पियो न। हाओ ये चवा पियो त छा दाल छा बुसरी। सारंग तू अची वई? ये कागड़ छा जा थई? इतां जा गरीब माण्हू काफ़ी मसलनि में घिरिया पिया आहिनि। हा पर त हिन सॼे तरह जे गरीब माण्हू जी दरख़्वास्तूं आहिनि जेके अॻिते पहुचण लाइ हुन जा मसला हल कराइणा आहिनि। तमामु सुठो थो करी सारंग। कंहिं वटि अजो कोन्हे, कंहिं वटि लटो कोन्हे ऐं कंहिंजी ज़मीनुनि ते ज़ोरावर कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। वीचारो गरीब माण्हू वञे त वञे केॾां? तोखे अल्लाह साईं हिम्मत ॾिनी आहे। तूं वीचारनि जो वार वसीलो थी। मां त हमेशह ग़रीबनि जी मदद कई आहे। हींअर बि मुख़्तलिफ़ ऑफिस जा चकर हणी पियो अचां। पर सारंग निभागे चनेसर जो ख्याल कजांइ। हू मुर्गो तो ते हींअर वधीक छितो थियल आहे। तूं परेशान न थी सुहाराणी, अल्लाह ख़ैर कंदो। पर वरी बि एहतियात ज़रूरी आहे। सुहाराणी जेको रब चाहींदो न थींदो त उहो ई। जेको थियणो हूंदो उहो हिते बि थी वेंदो। बाक़ी चनेसर जे हथ में छा आहे? ऐं मां जेकॾहिं अल्लाह साईं जी अमान में हूंदुसि त
चनेसर मूंखे छा कंदो? चङो ठीकु आहे, तूं घर ई मां पाणी भरे। हाणे तव्हां सभई मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो। हुकुम कर राणा खान। आउं शहर वञी रहियो आहियां कंहिं ज़रूरी कम सां। हो राणा खान? हो, चनेसर सां असांजी दुश्मनी चोटा चोट आहे। हाओ से त असीं बि सम्झूं पिया राणा। तव्हांखे इहो सम्झणु घुर्जे असांजी दुश्मनीअ जो कारण इहो भूरो आहे, ॿियो केर बि न आहे। हाओ राणा खान हाओ। तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त सां गॾोगॾु भूरे जी बि हिफ़ाज़त करणी पवंदी। राणा खान इन ॻाल्हि जो उल्को मत कर, असां जे वेठा आहियूं। जॾहिं न को माण्हू कंहिं मसइले में हथ विझंदो आहे त पोइ हथ विझण खां पोइ मुड़ुस माण्हू थींदो आहे। मुड़ुस माण्हू थी ॾेखारिबो, हुननि जी बेइज़ती माना ईअं सम्झो त तव्हां असां सभिनी जी बेइज़ती आहे। ए राणा खान, अल्लाह की न कंदो जो असांजी हुनजी बेइज़ती थींदी। राणा खान ए हारिया भरिया है वेल कीने ए हिम्मत वारो आ, हिम्मत वारो। ॾुखियो वक़्तु पुछी कोन ईंदो आहे। तव्हांखे रुगो होशियार करण जी हिदायत थो कयां बस। राणा खान तूं कंहिं बि क़िस्म जी गणती म कर। अहिड़ी ॻाल्हि थी त असां मुड़ुस माण्हू थी मुंहुं ॾींदासीं। ओ इएं रमज़ान, तुंहिंजूं इहे ई त फड़कियूं मूंखे वणंदियूं आहिनि। राणा खान ए रमज़ान जॾहिं मैदान छॾे भॼे थो तॾहिं? न काबू न, ग़लति थो ॻाल्हाई। रमज़ान भॼण वारो पुट ई न आहे, मरंदे मरी वेंदो, भॼंदो न। हे राणा खान ए मूं त मिड़ी रमज़ान सां मजाक में कयो। ए हाओ मजाक में कई ईअं अंधियूं आहिनि। अरे हाओ अवां सभु मुंहिंजा बहादुर साथी आहियो, ॿाहिरि आहियो मुंहिंजा। अवां ते मुंहिंजो पक्को भरोसो आहे, ईअं सम्झो अंधो भरोसो आहे। ऐं हा, अवां ते हीराणो खान नाज़ कंदो आहे, नाज़। पर राणा खान हाणे पर खे छॾियो, अचो हलूं बंगले ते हलूं। वेहो गाॾी में, अचो। मुख हू असांजी हवेलीअ मंझि म खपे। ए केॾो बि ख़ासि तब धारियो आहे, तॾहिं थी चोए। ॾिस मुमल, जे रमू खे थी बंदि कराई त तो वारो मासात बि हवेली में कीन ईंदो। ॾिस मुज़ेरी, उहो मुंहिंजो मासात आहे, मासात। ओ मासात, ओ तो जेको ज़हर आंदो आहे न, उहो सफ़ा को बेअसर हो। हिन मोए चनेसर खे त कुझु बि कीअं थियो? न मासात न, उहो त सफ़ा कातिल ज़हर हो, बेअसर वरी कीअं? ऐं मूं त सॼो खीर जो गिलास हिक टिके मोए पी छॾियो, ओ जंहिंमें ज़हर मिलायो आहे। मासात मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त मो चनेसर इहो ज़हर पी बचियो कीअं? हाओ मासात, आउं पिंड इन वीचार में आहियां त इन मोए जानवर खे पेट में गुरड़ाहट बि कोन थियो। ये मुआ सेठे, ये वञु निभागा, ये वञी नूरीअ सां मिली अच। अरे गुरुड़ा, मिली मुंहिंजी बि दिलि ईअं पई चवे त आउं नूरीअ ॾांहुं वञा, पर ये पर वरी कुॼाड़ो मुआ। इने मिस्री निभागे कन्ना ट्रपो थो थिए में जे मुंहुं अची वियो मुंहिंजा त कम लाहे छॾींदो। ये ई मुख पक्का आहे। वरी कहिड़ी? ये हुन ॾींहुं तो अॻे मिस्री कीन ॾिठो हो। हे जे ॾिसे हा न, ए यार ताईं तालको तपाए ॾियां। ये तूं वञ। ए छोरा तूं सचो ई वाओ ए संपत करिया ये मुआ ये वरी संपत कुॼाड़े जी। ए केड़ो तू विहां वाला पे वञे, हे जो ठिश पिश थी वेंदे। अरे मुआ पो कीन का कुछ सुरीलो त थी पवा न। ये मुआ ए अॻु में त करे मुआ खे छंडो बि कीन आणियो आहे। ए अॼु वरी तैयार थियण जो ॻाल्हियूं पियो करे। अरे छोरा मोसी चर्चा मत कर। ये चर्चा वरी केड़ी शइ सी करियां?
हे तू तो पिंड चर्चा लगो पियो है मारे मगज महणो रोटा दे मुंह पत्ते पत्ते माटी भूरिया किथे तो जाए ए काका पटेल बानीअ ते तो वञा माता मीअ जी मौसम चढ़ी आई आहे ए बानी अची करे अचा मथा खेड़ीअ मंझि सौंजी थींदी होए होए माटी मिना सजी खबर है एकलो मजा है ए को काका पटेल माटी हेणा ओ मुजेरी मो आपा मथे ततो बैठो है घट किनी करे ए काका बानी पिंड जी आहे ऐं जे लिकंदा रहंदासीं न त कम की न ठहंदो तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए पर काका लिकी लिकी केतरा ॾींहं कम कबो माटी मां जे कहण रो मतलब है तैसा गड बीचो बुको होए तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ए काका अल्लाह हिम्मत दींदो इन सिलूड़े वारन जे लाए हां एकलो ही काफी आया इकरा ता जी मर्जी हूं तिना चंगा ही रोदो का ए काका पटेल तो जी गाल भी खासी पर इन वक्त मुसा केर भी किने तपोए कुजाड़ो करियो ओ सारंग किथे गयो ए काका उन के मानू की न दा छदिन कदे किते मानू कोटियो ता वणन ए काका मुके यार पी आओ अल्लाह होए होए माटी होए तिना केड़ी खबर मिना बड़ी खबर है होए चने सर कुजाड़ो थी चोए ई जे करन वेठी आए न हां वेठी आ ओ कुजाड़ो थियो ई वडी दूती आए ए मुख त यार खबर पई आ वरी कुजाड़ो थियो कुजाड़े ला दूती है ए ई मुई रन उ पाव वारे नौकर इन मोए रमुड़े सा रियाणी थी करे ए यो मो रमुड़ो ए सजो दी एते औरहु ई पोरहु पियो थे मुमला ए सच्ची थी चोए चने सर सच्ची वो रन भले के भी होवे पर रमुड़ो एड़ो मानू किने जेते वे आऊं सक कया ए तोके केड़ी खबर ए वडो हरामी आ रमुड़ो वडो हरामी ए मुजरी दिस आऊं चोई थी त इन सोरे रमुड़े जो हिन हवेली में अचण बंद कर आओ ये किन थिंदो रमुड़ो मुजो हिलाली नौकर है वो तो के किन तो वणे तू भले उनके कमकार जो किम चो ए मुख उन जे कम जी जरूरत की नहीं मुख हु असां जी हवेली मंज म खपे ए केडो बखासो तब धारियो तडे थी चोए बिस्मुमल जे रमू के थी बंद कराई तो वारो मासात हवेली में के नहीं दो दिस मुजेरी ऊ मुजो मासात है मासात ऊ तुजो मासात है शर्मिला जो तो मासात कीने ना ड्रामा सोप सीरियल मश्करन जो गोठ जा तमाम एपिसोड हाने दिसो HD क्वालिटी में विजिट करियो असां जो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।